नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात पई आहे। कराची में गुज़िरियल रात खां किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात बाद रोडनि ते पाणी बीह वियो आहे। हैदराबाद, जामशोरो, मिठी नौशेरो, फिरोज़, टंडोला यार्ड, नसीराबाद, भान सैयदाबाद, सिंधड़ी ऐं कोटड़ी में बरसात पई आहे। कुनरी, चंबड़, थानूबुला खान, हंगोरचा, कमालो देरो ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं जो वसकारो थियो आहे। होॾा नंगर पार्कर में बरसात दौरान खेवण किरण सबबि ॻोठाणनि जूं 80 ॿकरी मरी वियूं आहिनि। नाज़रीन, अव्हां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात पई आहे। कराची में गुज़िरियल रात खां किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात बाद रोडनि ते पाणी बीह वियो आहे। हैदराबाद, जामशोरो, मिठी नौशेरो, फिरोज़, टंडोला यार्ड, नसीराबाद, भान सैयदाबाद, सिंधड़ी ऐं कोटड़ी में बरसात पई आहे। कुनरी, चंबड़, थानूबुला खान, हंगोरचा, कमाल देरो ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहं जो वसकारो थियो आहे। होॾा नंगर पार्कर में बरसात दौरान खेवण किरण सबबि ॻोठाणनि जूं 80 ॿकरी मरी वियूं आहिनि।